खिते में जेका बि दहशतगर्दी थी रही आहे उन जे पोयां भारत आहे। मस्जिदुनि ऐं माण्हुनि खे शहीद कंदड़नि जो इस्लाम सां को बि तालुक़ नाहे। असां अमन पसंद आहियूं, पर ॿीहर का आगराई थी त पाकिस्तान जो जवाब सख़्त हूंदो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त कश्मीर जे पाकिस्तान में शामिल थियण जो वक़्तु अची वियो आहे। क़ौम ऐं पाक फ़ौज हमेशा गॾु हुआ ऐं रहंदा। DGISPR जी KPA जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि सां ख़ासि वेहक। हर तरफ़ सब्ज़ हिलाई, झंडनि जी बहार, मिली नगमनि जी गूंज, पाकिस्तान हमेशा ज़िंदा रहंदो जा नारा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तुर्किया, ईरान, अज़रबैजान ऐं ताजिकिस्तान जे दौरे ते रवानो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि वज़ीर आज़म दौरे दौरान दोस्त मुल्कनि जे क़यादत सां इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाक भारत चिकताइण दौरान पाकिस्तान जी हिमायत करण ते दोस्त मुल्कनि जो शुक्रियो अदा कंदो। वज़ीर आज़म 29 मई खां 30 मई ताईं ताजिकिस्तान में ग्लेशियर्स बाबति आलमी कॉन्फ्रेंस में बि शिरकत कंदो। सदर ममलिकत सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद खां लाहौर पहुची वियो। PSL जे फाइनल में शिरकत जो इम्कान। गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर लाहौर जे हवाई अड्डे ते सदर ममलिकत जी आर्जियां कई। ज़रियनि मूजिबि सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर में 3 ॾींहं तरसंदो। अॼु पहिरियों ॾींहुं गवर्नर हाउस लाहौर में रहंदो। लाहौर में पाकिस्तान सुपर लीग जे फाइनल में शिरकत जो इम्कान। सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर जे दौरे दौरान पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब जे अॻुवाननि सां मुलाक़ातूं बि कंदो। हक जी वेड़, पाक फौज जी अजीम फतह। ISPR पारां नगमो जारी। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन बुनियादुल मरसूस जी तारीख़ी कामयाबियुनि खे नगमे में ज़बरदस्त भेटा पेश। नगमे में वतन सां मोहबत ऐं हथियाबंद फौज जे एतमाद जी भरपूर तर्जमानी कई वई। भारत जे ख़िलाफ़ अजीम फतह, शहीदनि ऐं गाज़ियुनि खे शानदार ख़िराज तहसीन पेश। खुजदार में स्कूल बस ते दहशतगर्दनि जे हमले में शहीद थियल शागिर्दनि जो अंग 8 थी वियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त वधीक ॿ शागिर्दियाणियूं शीमा इब्राहिम ऐं मुस्कान ज़ख़्म जा सूर न सहंदे शहीद थी वियूं। खुजदार में बुज़दिलाणे हमले जी मनसूबाबंदी दहशतगर्द रियासत भारत में कई वई। उन्हनि मासूम ॿारनि जे खून जो हिसाब फितना अल हिंदुस्तान ऐं इन आकान खां वरितो वेंदो। पंजाब में तेज तूफ़ानी हवाउनि ऐं बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि में औरतुनि समेत 14 ॼणा फौत, 100 खां वधीक ज़ख़्मी। रावलपिंडी, शेखुपुरा, गुजरावाला, मियांवाली ऐं ॿियनि इलाक़नि में फोतगियूं। इस्लामाबाद में तेज़ हवा ऐं गड़े सां बरसात। पाणी घरनि में दाख़िल। नाला लई में पाणी जी सतह बुलंद। बरसात सबबि रावलपिंडी में रेन एमरजेंसी लागू। कश्मीर जे ॻोठ फतह मोहम्मद सूमरो में नारी मुबैना तौर क़त्ल। आलिया सूमरो खे मुबैना तौर घुटा ॾेई क़त्ल कयो वियो। वालिद जो चवणु आहे त माइटनि आलिया जो रिश्तो घुरियो हुयो। इनकार ते अॼु घर में दाख़िल थी न्याणीअ खे क़त्ल कयो वियो। ठरी मीरवाह जी वेन स्टॉप वेझो घर में मां वापडा जे रिटायर्ड मुलाज़िम जो लाश हथ। इतलाह ते पुलिस पहुची अली नवाज़ सूमरो जो मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त अली नवाज़ घर में अकेलो रहंदो हो, शुगर जी बीमारी में मुब्तला हो। निंदो भरिसां MPA जी गाॾी रोकण ते ड्राइवर पुलिस मथां ॾमरजी पियो। माफ़ी वठण जो मुतालबो। थरकोल ते हिकु वीगो गाॾी खे पुलिस रोके झड़ती वरिती। MPA अरबाब अमानुल्लाह जे ड्राइवर सजाद नुहड़ियो पारां पुलिस ते तशद्दुद जा इल्ज़ाम। पुलिस खे हिकु फोन कॉल अचण ते एहलकारनि में थरथलो मची वियो।
ड्राइवर खे मिंथू मक़ामी माण्हुनि जे विच में अचण बाद ड्राइवर ऐं पीए जे कुटुंब समेत मिठी रवानो। पुलिस जो चवणु आहे त हथ ॾियण बावजूद ड्राइवर गाॾी न रोकी हुई। गाॾीअ जी झड़ती वरिती वई। तशद्दुद जा इल्ज़ाम कूड़ा आहिनि। लखी गुलाम शाह भरिसां 2 ॼणनि जा गोलियूं लॻल लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त 2 ॾोहारी आहिनि ऐं मुक़ाबले में मारिजी विया आहिनि। शिकारपुर रोड ते मुबैना मुक़ाबले में मारिजी वियलनि जी अब्दुल वहाब जागीरानी ऐं बहराम मलिक तौर सुञाणप। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धार रोड हादसनि जे नतीजे में 2 ॼणा फौत ऐं 8 ॼणा ज़ख़्मी। मिठी भरिसां बदीन रोड ते कार रस्तो पार कंदड़ शख़्स खे बचाईंदे कल्टी। कराची वासी नौजवान अब्दुल करीम बंगाली फौत। 4 ॼणा ज़ख़्मी। ठुल्ह भरिसां रेलवे स्टेशन रोड ते 2 मोटरसाइकिलनि विच में टक्कर। पुलिस एहलकार मेहरान जखरानी फौत। 2 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। सखर जे ॻोठ इमदाद शोरो में कार कामण पखणजण वई लॻो। 100 खां वधीक माण्हू मुब्तला। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में 100 खां वधीक माण्हू कारे कामण में मुब्तला आहिनि। साल अंदरि 6 ॼणा फौत थी चुका आहिनि। हिन वक़्त ताईं सिहत खातो को बि तहरुक नाहे वरितो। ऐं PSL 10 जे फाइनल में क्वेटा ग्लेडिएटर्स ऐं लाहौर कलंदर्स जी टीमूं आम्हूं साम्हूं। 2 टीमूं टाइटल पंहिंजे नाले करण लाइ पुरुमीद। 2 टीमूं 3 भेरा फाइनल खेॾी चुकियूं आहिनि। लाहौर में तूफ़ानी बरसात सबबि ट्रेनिंग सेशन मुलतवी कयो वियो हो।